त भगवंती नावानी केर हुई? सॼो लेट 1950s ऐं 60s में सभिनी में उन्हनि जा ई गाना आहिनि। झूलेलाल सिंधी फिल्म, सिंधुअ जे किनारे सिंधी फिल्म, लाडली, होजमालो, वरी मदन जुमाणी दादा जी फिल्म हल त भॼी हलो। 1950s खां 1980s ताईं सभिनी सिंधी फिल्मुनि में उन्हनि जो काफ़ी इंपॉर्टेंट कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे। मुंहिंजा वया लाडा शल राजमाणी दे सुहिणी कार आणी दे। मां जंहिंमहिल सिंधी सिनेमा ते PhD करणु चालू कई त उन महिल मूंखे चङनि सिंधी शख़्सियतुनि जे बारे में कुझु ख़बर न हुई, सिंधी आर्टिस्ट जे बारे में कुझु जानकारी न हुई, जीअं कि भगवंती नावानी। हिन वीडियो में मूंखे तव्हांखे ब्रीफ में हिकदमि थोरे वक़्त में तव्हांखे भगवंती नावानी जे बारे में मूंखे सभु कुझु ॿुधाइणो आहे। पहिरियों त भगवंती नावानी केरु हुई? भगवंती नावानी ॾाढी फेमस सिंधी सिंगर हुई, ॾाढी फेमस इंटरनेशनल सिंधी आर्टिस्ट हुई। ख़ाली सिंगर न हुई, उन्हनि ड्रामास में बि कमु कयो हुयो, सिंधी फिल्मुनि में बि कमु कयो। उन बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदमि। बट जंहिं महिल भगवंती नावानी अखर कोई बि जेको 50s 60s खां वॾी उमिरि वारा उन्हनि खे तव्हां चवंदव त तव्हांखे हिकु ई अखर मिलंदो कि उहा सिंधी कोयल हुई। एॾो सुठो हुननि जो आवाज़ हुयो ऐं हो सिंधी सिंगिंग लाइ, पंहिंजे गाननि लाइ जाम फेमस हुया। भगवंती नावानी 1 फरवरी 1940 माना 1 फरवरी 1940 में ॼाया हुया। हाणे मूविंग ऑन, भगवंती नावानी दीदी खे ॻाइण जो जाम शौक़ु हूंदो हुयो। कलाक हो पंहिंजे बाथरूम में ॻाईंदा हुया, ईअं मूंखे हुननि जे भाभी ॿुधायो। एंड उन खां पोइ उन्हनि जो सिंगिंग एक्चुअली अॻियां डेवलप थियो, उन्हनि ट्रेनिंग वरिती। अॼु जे तारीख़ में एग्ज़ैक्ट असांखे नंबर ख़बर न आहे कि उन्हनि केतिरा गाना ॻाया हुया, कुझु प्रॉपर रिकॉर्ड्स न आहिनि जंहिंमें असांखे एग्ज़ैक्ट ख़बर हुजे। बट ईअं चवंदा आहिनि कि 300 खां मथे उन्हनि गाना ॻाया हुया। के ॼणा चवंदा 2000 3000 गाना ॻाया हो। आई एम सॉरी, मूंखे एग्ज़ैक्ट ख़बर न आहे छाकाणि एग्ज़ैक्ट इंफॉर्मेशन अवेलेबल न आहे इन ॻाल्हि ते। बट एतिरो पक्का कि सभिनी खां वधीक सिंधी गाना व्हेन इट कम्स टू अ सिंधी फीमेल सिंगर, आई थिंक भगवंती नावानी ही हुया। भगवंती नावानी 1 एक्ट प्लेस बि कंदा हुया, सिंधी प्लेस बि कंदा हुया। गोबिंद माली दादा, सतराम रोहिरा, इन्हनि जो सॼो टीम हूंदो हुयो। एंड एज पार्ट ऑफ दैट टीम हो सॼी वर्ल्ड घुमंदा हुया एंड एज पार्ट ऑफ दैट वर्ल्ड टूर हो परफॉर्म कंदा हुया, स्टेज प्लेस कंदा हुया, सिंगिंग कंदा हुया, माना सभु कुझु कंदा हुया। त हिकदमि मल्टी टैलेंटेड हूंदा हुया हर कोई उन टीम में, स्पेशली भगवंती नावानी। एंड भगवंती नावानी हिकु सिंधी फिल्म में कमु कयो हुयो, सिंधुअ जे किनारे। उन में हुननि हीरोइन जो किरदारु अदा कयो हुयो एंड उन में उन्हनि गाना बि ॻाया हुया। एंड उन महिल मूंखे भगवंती नावानी खे ॾिसणु मिलियो जंहिं महिल मां सिंधुअ जे किनारे फिल्म ॾिठी, त उन फिल्म में बि उन्हनि लाॾा ॻाया आहिनि। एंड भगवंती नावानी इज़ फेमस फॉर हर लाॾा एंड उन्हनि जा लाॾा अॼु बि ॾाढा पॉपुलर आहिनि। दादा गोबिंद माली सां गॾिजी उन्हनि चङनि सिंधी ड्रामनि में कमु कयो हुयो। 2-3 ड्रामनि जा नाला आहिनि महिमान, गुस्ताखी माफ़, तुंहिंजो सो मुंहिंजो एंड देश जी ललकार। 25 सालनि जे हुननि जे सिंगिंग करियर में उन्हनि खे खोड़ अवॉर्ड्स मिलिया, खोड़ ट्रॉफियूं मिलियूं। हुननि सुखमनी साहिब बि सॼी सिंधीअ में चई अथऊं त उहो बि उन्हनि जो काफ़ी फेमस आहे। उन्हनि जो आवाज़ एॾो सुठो हुयो, उन्हनि जो ॻाइणु एॾो मिठो हुयो कि उन्हनि खे माण्हुनि सिंधी कोयल जो ख़िताबु ॾिनो हुयो। उन्हनि लाॾनि लाइ स्पेशली हो अॼु बि फेमस आहिनि। उन्हनि जा ई गाना अॼु बि सिंधी शादियुनि जे लाॾनि ते ॿुधणु मिलंदव तव्हांखे। भगवंती नावानी दीदी 22 अक्टूबर 1986 1986 में गुज़ारे विया। उन्हनि खे हार्ट अटैक आयो हुयो एंड दैट इज़ हाउ शी पास्ड अवे। भगवंती नावानी दीदी कॾहिं शादी न कई हो, बट उन्हनि जी जेकी एॾी नंढी हयाती हुई उन्हनि में हेॾो वॾो हुननि कमु कयो, एॾो पंहिंजो लेगेसी छॾे विया आहिनि, पंहिंजो वरसो छॾे विया आहिनि पंहिंजे गाननि जे थ्रू, कि असां अॼु बि उन्हनि खे सेलिब्रेट था कयूं। मां पर्सनली उन्हनि जी जाम वॾी फ़ैन आहियां एंड मूंखे सिंगिंग न ईंदी आहे, बट मूंखे सिंधी सिंगर्स एंड हो जेको कमु प्रोड्यूस करे रहिया आहिनि ख़ासि करे अॼु जे तारीख़ में, उन्हनि लाइ मूंखे ॾाढी इज़त आहे, ॾाढी रिस्पेक्ट आहे। उन्हनि जे कम खे सेलिब्रेट करण लाइ मां दृशिका अडवानी खे रिक्वेस्ट कयो कि उन्हनि जा फेमस लाॾा हो पंहिंजे तरीक़े सां असांखे ॻाए ॾेखारिनि। मुंहिंजो नालो दृशिका अडवानी आहे ऐं अॼु मां भगवंती नावानी दीदी खे ट्रिब्यूट ॾियणु चाहींदसि। ऐं मां बचपन खां उन्हनि जा गाना ॿुधंदी आई आहियां ऐं गाननि सां गॾु उन्हनि जा लाॾा ॿुधंदी आई आहियां, छो त भगवंती नावानी दीदी लाॾनि जे लाइ जाम मशहूरु हुई ऐं देश में विदेश में हर जॻह उन्हनि जा लाॾा ॾाढा मशहूरु आहिनि। त अॼु मां उन्हनि जे लाॾनि जो हिकु नंढो सो मैशअप ॻाए ॿुधाईंदसि ऐं उहो मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे स्टाइल में उहो उन्हनि लाइ ट्रिब्यूट आहे। राणा वञ न छॾे झपको मां झलींदीसि,
ओ राणा वञ न छॾे पको मां झलींदी सैं, पको मां झलींदी सैं, मूड़ो की न छॾींदी सैं, पको मां झलींदी सैं, मूड़ो की न छॾींदी सैं, राणा वञ न छॾे पको मां झलींदी सैं, ओ राणा वञ न छॾे पको मां झलींदी सैं। अखड़ियूं लाडल जूं बरन मशाला, अखड़ियूं लाडल जूं बरन मशाला, बरन मशाला बरन मशाला बरन मशाला, अखड़ियूं लाडल जूं बरन मशाला, काजल ज़ोर लगायो लगायो लगायो, राणा वञ न छॾे पको मां झलींदी सैं, मुंहिंजा वया लाडा शल राज माणींदे, मुंहिंजा वया लाडा शल राज माणींदे, राज माणींदे सुहिणी कुंवार आणींदे, राज माणींदे सुहिणी कुंवार आणींदे, मुंहिंजा वया लाडा शल राज माणींदे, सखर जो सोनारो घर में घुराया, सखर जो सोनारो घर में घुराया, पंहिंजे लाडीअ लाइ चूड़ा मां घराया, पंहिंजे लाडीअ लाइ चूड़ा मां घराया, करियां जान कुर्बान करियां जिंद कुर्बान, मुंहिंजा वया लाडा शल राज माणींदे, सखियूं सेज गुलनि सां सजायो, सखियूं सेज गुलनि सां सजायो, जानी जोड़ल वठी कुंवार आयो, आयो रे जानी जोड़ल वठी कुंवार आयो, मुंहिंजा वया लाडा शल राज माणींदे, राणा वञ न छॾे पको मां झलींदी सैं, जानी जोड़ल वठी कुंवार आयो। भगवती नवानी दीदी अॼु ताईं असां यंग जनरेशन लाइ इंस्पिरेशन आहिनि। असां अॼु ताईं उन्हनि जा कई गाना ॿुधंदा आहियूं। मुंहिंजा बि कई फेवरेट गाना आहिनि उन्हनि जा, जीअं सिक में आहे जेको उन्हनि ॻातो आहे, उहो बि मूंखे ॾाढो वणंदो आहे। इहो वीडियो मुंहिंजो ट्रिब्यूट हुयो भगवंती नावानी दीदी खे। त 1940 खां 1986 ताईं हिननि 46 सालनि में हुननि एॾो कमु कयो कि असांजा वॾ भाग आहिनि कि अॼु ताईं असांखे हुननि जो कमु ॿुधणु मिले थो, ॾिसणु मिले थो। ऐं हुननि सिंधी समाज लाइ जेको कमु कयो, सिंधी कोयल जे थ्रू उन्हनि हो जेके फेमस थिया, त आई थिंक वर्ल्ड ओवर भगवंती नावानी जाम फेमस आहिनि पंहिंजे कम लाइ। अॼु जेको आहे उहो भगवंती नावानी जे इवेंट ते मूंखे अचिणो हुयो, छाकाणि त मूंखे पर्सनली भगवंती नावानी लाइ ॾाढी रिस्पेक्ट आहे। मां हुननि ते ॾाढी पढ़ाई कई आहे ऐं उन्हनि जी मां एक्टिंग ॾिठी आहे। उन्हनि ख़ाली हिकु सिंधी फिल्म में कमु कयो आहे, सिंधूअ जे किनारे, पर उन में उन्हनि जी जबरी एक्टिंग कई आहे। ऐं हिकिड़ो उन्हनि जो फेमस डायलॉग आहे, मशीन ते वेही करे कपिड़ा थी सिले पिक्चर में, सिंधूअ जे किनारे सिंधी फिल्म में, ऐं इहा पिक्चर ठही 1968 में। त उन में उहो चए थी, हिकिड़ो डायलॉग अथनि उन्हनि जो, कमु कबो त थींदो न। ऐं मूंखे उहो ॾाढो वणंदो आहे। मां पंहिंजे डेस्क ते हणी छॾियो लंडन जे घर में। इफ आई एम नॉट रॉन्ग हो ॼाया हुया सिंध में, पक्का सिंध में ई ॼाया हुया, आई एम नॉट रॉन्ग। पर हुननि खे हुननि जी ॾाढी यंग एज में डेथ थी वई। 46 इयर्स जा हुया भगवंती नावानी दीदी जंहिं महिल हू गुज़ारे विया, ऐं हुननि खे सिंधी कोयल जे नाले सां सिंधी कोयल जो उन्हनि खे खिताब मिलियल आहे। आई एम वेरी एक्साइटेड फॉर दिस इवेंट एंड आई कैन नॉट एक्सप्रेस कि मूंखे उन्हनि जे बारे में केतिरी रिस्पेक्ट आहे। ऐं सिंधी सिनेमा लाइ मूंखे उन्हनि लाइ एॾी रिस्पेक्ट आहे, छाकाणि सिंधी सिनेमा में उन्हनि जाम वधीक कॉन्ट्रीब्यूट कयो आहे। सॼो लेट 1950s ऐं 60s में सभिनी में उन्हनि जा ई गाना आहिनि। झूलेलाल सिंधी फिल्म, सिंधूअ जे किनारे सिंधी फिल्म, लाडली, होजमालो, वरी मदन जुमाणी दादा जी फिल्म हल त भॼी हलो, 1950s खां 1980s ताईं सभिनी सिंधी फिल्मुनि में उन्हनि जो काफ़ी इंपॉर्टेंट कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे। हलो असां उन्हनि जे इवेंट ते हलो।
जे गले में सरस्वती जो वासो हो किए न भेण है भारत के जुदा शहरनि ऐं विदेश के जुदा शहरनि में वञी सिंधी संगीत जो फुगाव वरितो हज़ार माण्हुनि खे मुतासिर कयो। अॼु उन जे यादगिरी में असीं इकट्ठा थिया आहियूं। अॼु मूंखे ख़ाली ॿ मिंट भगवंती नावाणी दीदी जे बारे में ॻाल्हाइणो आहे। सिनेमा त टाइम पास आहे ईअं माण्हू सम्झनि था, पर हुन ज़माने में अॼु खां 50 साल अॻु भगवंती दीदीअ 1950s में अबाणा, झूलेलाल, लाडली, सिंधुअ जे किनारे, परदेसी प्रीतम, हल त भली हलो 1950s खां 1980s ताईं हर सिंधी फिल्म में उन गाना गाया ऐं ख़ाली इंडिया में न पर सॼे वर्ल्ड में सिंधी गाननि जा टूर कई ऐं सभिनीनि जे शादियुनि ते जेके सिंधी लाॾा हलंदा आहिनि उहे उन्हनि जा गाना ॻाया। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। आई होप तव्हांखे भगवंती नावाणी दीदी जे बारे में अगरि ख़बर न हुई त हाणे थोरो वधीक ख़बर पई ऐं ख़बर हुई ऑलरेडी त तव्हांखे हिन वीडियो जे थ्रू तव्हांजो यादूं ताज़ा थियूं ऐं उन्हनि जा थोरा गाना वापसि तव्हांखे यादि आया हूंदा। ॿी काई तव्हांजी रिक्वेस्ट हुजे एंड ॿी काई अहिड़ी जॻह हुजे जेकी वॾे सिंधी पर्सनैलिटी या सिंधी कलाकार जी नॉट पर्सनैलिटी कलाकार पर्सनैलिटी बि डिपेंड्स कहिड़ो कमु कयो अथऊं, पर सिंधी सिनेमा, सिंधी ड्रामा, सिंधी लिटरेचर, सिंधी आर्ट सां रिलेटेड कोई बि माण्हू तव्हांखे ख़बर हुजे अगरि उहे हयात आहिनि त मूंखे उन्हनि सां मिलण लाइ तव्हां प्लीज़ कॉमेंट्स में ॿुधायो, मां उन्हनि सां मिलणु चाहींदमि। ऐं अगरि उन्हनि जो ईअं कोई प्लेस ठहियलु आहे, काई जॻह ठहियलु आहे, उन्हनि जे बारे में वधीक पढ़ी थी सघां, ॼाणे थी सघां ऐं अगरि उन्हनि जे फैमिली सां मिली थी सघां त ऑफकोर्स मूंखे ॿुधायो। मां दुनिया जे कहिड़े बि कोने में वञण लाइ तयारु आहियां। मूंखे ॾाढो शौक़ु आहे इन्हनि माण्हुनि जे बारे में वधीक रिसर्च करणु ऐं भगवंती नावाणीअ बारे में मां ॾाढो लिखी बि चुकी आहियां पंहिंजे कम में। हिन बारे में ॿिए वीडियो में ॻाल्हाईंदसि कॾहिं वेही करे फुर्सत में। पर हा, आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। अॼु बि हो ॾाढा इम्पोर्टेंट रोल आहिनि। आई ऑलमोस्ट फील लाइक हो पंहिंजे कम जे थ्रू जीअरा आहिनि, हो पंहिंजे कम जे थ्रू असांजे विच में आहिनि। यू नो, एॾो उन्हनि जो सुठो नालो आहे। भली 46 इयर्स ॾाढी नंढी एज में गुज़ारे विया, पर जेतिरो कमु करे विया न, ओ माई गॉड, लाइक मां उन जे बारे में जेतिरो ॻाल्हाइणु घटि आहे। अॼु कोशिशि कई आहे थोरो घणो तव्हांखे इन्फॉर्मेशन ॾियण जी, थोरो प्रोग्राम ॾेखारण जी, पर बाक़ी तव्हांजो जेके बि रिक्वेस्ट आहिनि प्लीज़ मूंखे कॉमेंट सेक्शन में ॿुधायो। जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं तेसिताईं खोड़ प्यार, खोड़ बाक़ियूं। बाय।